मां पंहिंजे मायरनि खे भेनरुनि खे न्याणियुनि खे तो चवां औलाद खे कॾहिं न पिटियो ऐं हिक ॿिए खे पिटण वॾो गुनाह आहे वॾो गुनाह आहे वॾो अज़ाब आहे औलाद खे पिटण इहो पाण खे पिटे ऐं बददुआ ॾियण इहो वॾो कबीरो गुनाह आहे कबीरो नबी पाक हजरत मोहम्मद अरबी समझो साजन फरमाया अगे जमाने में एक बुजुर्ग हो जंहिंजो नालो जरीद हो जरीद वक्त जो वली कामिल हो हर वक्त इबादत में मसरूफ होंदो हर वक्त अल्लाह के याद पियो कंदो उन जमाने में आसमानी किताब ते भरपूर अमल कंदो हर वक्त सजदन में नफली नमाजन में खुदा के पियो पुकारींदो एक एडी कमरे में हो नफिल नमाज में हो दरवाजे ते अम्मा पी करे जो जरीद सड कयई वरी बियो दफो सड कयई जरीद जवाब न दिनो नफिल नमाज में मसरूफ हो चले टियों दफो अम्मा सड कयो पवही भी नफिल में हो पो भी नफिल नमाज में हो जवाब न दई सकियो टे दफा जने अम्मा जे जवाब न दिनई सदन ते जवाब न दिनई वरंदी न दिनई अम्मा कावड़ में अची वई कावड़ में बददुआ दींदे चवण लगी जरीद टे दफा सड कयो मां न आए अल्लाह तोखे कंहिं न कंहिं फितने में मुब्तला करे छॾींदो ईअं बददुआ ॾेई ही जो वई हली अल्लाह जी कुदरत अम्मा जे वात मां निकतल लफ्ज़ अल्लाह कबूल करे छॾिया फितने में मुब्तला थी वियो अलग नमाज में हो गलत भी कौन हो कसूर भी कौन हो डोब कौन हो पर अम्मा कावड़ में चस ना आए अल्लाह कंदो कंहिं फितने में मुब्तला थी वेंदे अम्मा चई छॾियो बददुआ लगी वई मां पंहिंजे मायरनि खे भेनरुनि खे न्याणियुनि खे तो चवां औलाद खे कॾहिं न पिटियो ऐं हिक ॿिए खे पिटण वॾो गुनाह आहे वॾो गुनाह आहे वॾो अज़ाब आहे औलाद खे पिटण इहो पाण खे पिटे ऐं बददुआ ॾियण इहो वॾो कबीरो गुनाह आहे कबीरो जे ज़िना गुनाह आहे कबीरो शिरक गुनाह आहे कबीरो बददुआ ॾियण बि कबीरो गुनाह आहे पिटींदियूं न कयो बस हिक ॿिए खे दुआऊं ॾींदियूं कयो औलाद खे दुआऊं ॾींदियूं कयो अम्मा मन एड़ो टेम हुजे कबूलियत जी घड़ी हुजे तुंहिंजी दुआ लगी वञे जिंदगी अगले जी ठही वञे पिटियो न अम्मा पिटे छॾियो जरीद के पिट हालांकि वक्त जो वली हो पर जीअरो जागंदो जन्नती वली पिट लगी वई हाणे कीअं थियो पिट कीअं लगी तवजो कजो पाड़े में जिनाकार औरत सां हिकिड़े धनार बकरनि जे धनार जिना कई उन मां ॿार थी वियो पेट थी वियो हमल थी वियो हिकु ॾींहुं उन जो ॿार ॼाओ क़ौम वारा कावड़जी पिया इलाइक़े वारा क़ौम वारा मिट माइट हथियार खणी लठियूं खणी आया ऐं ज़ालिम जिना किथां थी कंहिं कई आहे औरत भव में डप में अची चयो दिल ई दिल में औरत सोचो कंहिंजो नालो खणा एड़ो को नालो खणा जो उनखे केर कुछ न चई सके पोइ इन जरीद जो नालो खयो त इन बुज़ुर्ग ज़िना कई आहे जॾहिं जरीद ने माण्हू आया ॾाढो जरीद खे मारियो ॾाढो अल्लाह जे वली खे एतिरो मारियो कपड़ा फाटी विया मथो फाटी पियो रत वही आयो बिलाखिर मार खाईंदो रहियो जॾहिं मार ॾेई ॾेई हू थका तॾहिं बुज़ुर्ग चयो भला कहिड़े जुर्म में मूंखे था मारियो चई फलाणी जाइ ते तूं ज़िना कई आहे चई हलो मूंसां गॾु हुन जाइ ते हलो ॿार ॼाओ आहे ॿार ॾे वठी हलो उन ॿार जे मथां जरीद बि आसमान वारे रब सां मुखातिब थियो ऐं परवरदिगार या अल्लाह तू त गैबन खे ॼाण वारो तू त सीननि जे राज़नि खे ॼाण वारो आहे
ऐ किबरिया खुदा तोखे मालूमात जिंदगी पाक दामनी में गुजारिया अजी इल्जाम लगोआ सफाई मुझी कबूल कर मुझी सफाई पेश कर अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ गुरी पोइ न उन बार दे निहारियो बार के चवण लगो अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाए अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाए तुंहिंजो पीउ केरु आहे हिकु दफ़ो ॿुधायई ॿियो दफ़ो चयई जॾहिं जरीद टियों दफ़ो उनखे जो ॻाल्हाए अल्लाह उन ॿार खे ॻाल्हाइण जी ज़ुबान अता फरमाई उन नंढड़ो ॿार ॻाल्हाइण शुरू थी वियो चवण लॻो मुंहिंजो पीउ त हिकिड़ो बकरियुनि जो धणा इहे लफ़्ज़ चई जरीद क़ौम ॾांहुं मुखातिब चवण लॻो ॾिठव अल्लाह मुंहिंजी पाक दामनी जी सफ़ाई पेश कई आहे ईअं फितने खां आज़ाद थी वियो पर अम्मा जी बददुआ लॻी वई फितने में मुब्तला थी वियो पर अल्लाह उनखे आज़ाद कयो इन्ही जे करे क़ुरान बार बार फरमायो वकज़ रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana इम्मा यबलुगन्न दकल किबर अहदुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। पी मां जी दिल करे न नुखायो ये उहे हस्तियूं अथव हुजण जो एहसास न हूंदो आहे वेंदियूं पर ॾाढो ॾुख थींदो आहे कंहिंजी माउ फोत थी वई भले साल ज़माना गुज़री विया हुजनि पर लॻंदो ईअं ॼण कल्ह फोत थी। अल्लाह सभिनी जे पीउ मां के सलामत रखे औलाद के सलामत रखे उम्मत के सलामत रखे दुआ या घुरंदा कयो सब खां पहिरीं या अल्लाह हिदायत अता कर तकवा अता कर सुन्नत जी पैरवी अता कर गुनाहन खां बचा कमाल ही आ इंसान गुनाह न करे ही वडो कमाल आ कमाल ही आ इंसान जो मेराज ही आ जो इंसान जो जिस्म गुनाहन खां आजाद हो जाए जहन मिजाज का आजाद हो जाए पाक दामनी अल्लाह के ॾाढी प्यारी आहे चल अल्लाह से असां सभिनी खे अमल ऐं इबादत जी तौफीक नसीब फरमाए।